अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिया डिया लाट में 6700 जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जी ॻाल्हि सां अॼु असां हाज़िर थिया आहियूं ऐं अॼु इंटरव्यू जो जेको मरहलो आहे, जीअं तव्हांखे ख़बर आहे त हीअ इंटरव्यू जी सीरीज़ आहे जेका मां इन खां अॻु बि तव्हांजे आॾो वीडियोज़ जी सूरत में खणी आयो आहियां। अॼु असां इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधी अदब जो जेको इब्तिदाई दौरु आहे, यानी सूमरनि जो दौरु, उन जी अदबी हवाले सां कहिड़ी अहमियत आहे त जीअं असांजा जेके नौजवान दोस्त आहिनि जेके इंटरव्यू जे मरहले में वेंदा त उन्हनि जो थोरो बुनियादी स्केच जुड़े सिंधी अदब जे इब्तिदाई दौर जे हवाले सां। हाणे सूमरनि जो जेको दौरु आहे उहो 1950 खां शुरू थिए थो ऐं 1350 ताईं हले थो, यानी 300 साल हुकूमत सूमरनि कई आहे सिंध ते। सूमरनि जे दौर जी अहमियत इहा आहे त सूमरा निज सिंधी हुआ, इन जे करे सिंधी माण्हुनि जी हुकूमत हुई आहे। इन खां अॻु अरबनि जो दौरु हुयो, अरबनि खां पोइ असां वटि सूमरनि जो दौरु आयो त अरब छाकाणि त धारिया हुआ, ॿाहिरिया हुआ, इन जे करे उन जे बरक्स जेकॾहिं असां ॾिसूं त सूमरनि जे दौर में असांखे पंहिंजाइप ऐं वतन दोस्ती वधीक मिले थी। हाणे सूमरनि जो दौरु इब्तिदाई दौरु सॾिजे थो सिंधी अदब में। हिन खे इब्तिदाई दौरु इन जे करे चवनि था जो सिंधी अदब जा जेके इब्तिदाई नमूना आहिनि शाइरीअ जा, उहे असांखे इब्तिदाई मरहले में हिन दौर में मिलनि था। मिसाल जे तौर ते जॾहिं शाइरी जी ॻाल्हि था कयूं, असां ख़ासि करे शाइरी जी ॻाल्हि था कयूं त सूमरनि जे दौर में असांखे गिनान मिले थो, यानी मज़हबी शाइरी जी शुरूआति थींदे असांखे नज़र अचे थी। गिनान जेके आहिनि उहे असां ॾिसूं था त इस्माइली दाई जेके हुआ, उहे जेके सब्ज़ावार खां आया हुआ, उन्हनि अची हिते इस्माइली पंहिंजे मकतब ऐं फ़िक्र जी तबलीग जे लाइ उन्हनि खे ज़रूरत महसूस थी शाइरीअ जे ज़रिए तबलीग करण जी, ऐं उन्हनि मां पीर नूरदीन पहिरियां आयो, उन खां पोइ पीर सदरुद्दीन जेको आहे उहो गिनान जो वॾो शाइर लिखियो वञे थो। हाणे गिनान जेको आहे उहा मज़हबी शाइरी जी सिन्फ़ आहे। लोक दौरु जेको शुरू थिए थो असांजो सूमरनि जे दौर में, उन जूं इहे इब्तिदाई सिन्फ़ूं आहिनि गिनान। अच्छा, हाणे जॾहिं गिनान जी ॻाल्हि था कयूं त गिनान जेको आहे उन जे ज़रिए ॼण त उन दौर में तसव्वुफ़ जो जेको एलिमेंट आहे असांखे शाइरी में मिले थो। मज़हब ऐं तसव्वुफ़ जा जेके एलिमेंट आहिनि असांखे गिनान जी सूरत में मिलनि था, ऐं गिनान जो जेको क्लासिक शाइर आहे उहो पीर सदरुद्दीन शाह हुसैनी आहे। अच्छा, हाणे अॻिते हली पोइ इहा मज़हबी शाइरी अॻिते तरक़ी कई, इन ते पोइ अचूं था। इन ई साॻे दौर में सूमरनि जे दौर में असांखे बेत जी अवाइली शकिल में मिले थी। हाणे अचूं था त हीअ बुनियादी दौरु छो था सॾियूं। हाणे असांखे गाह मिलनि था। गाह जेके आहिनि उहो इब्तिदाई बेत आहिनि, बेत जो इब्तिदाई उञाण आहिनि। वाक़ियाती बेत इन गाहनि में चया वञनि था। रज़मिया बेत इन जेके जंगी रज़मियो चइबो आहे जंगी बेत खे, जंगी शाइरीअ खे। त असांखे गाहनि जी सूरत में हिकु त रोमेंटिक शाइरी मिले थी, हिकु त रोमेंटिक शाइरी मिले थी, वरी असांखे गाहनि जी सूरत में असांखे वाक़ियाती बेत मिलनि था, रज़मियो मिले थो असांखे। इहे असांखे गाह जी सूरत में। हाणे गाह खां अॻिते हली जॾहिं गाह खां तरक़ी थी त पोइ बेत जी शकिल वजूद में आई, ऐं बेत पोइ इर्तिक़ा कंदो कंदो असांखे दुए जी शकिल में, पोइ सुरठे जी शकिल में, पोइ वरी जदीद बेत जी शकिल में, ईअं असांखे नज़र आयो। इन खे इब्तिदाई दौरु सूमरनि जे दौर खे इन जे करे चऊं था त उन खां पोइ जो जेको क्लासिकी अदब आहे उन जा बुनियाद इन्हनि शाइरीअ जे सिन्फ़ुनि जे ज़रिए आया अॻिते। अच्छा, गीच असांखे सूमरनि जे दौर में मिले थो। गीच जी तमामु वॾी शाइरा मिर्खा शेखिण, भाई मिर्खा शेखिण, हीअ करहियो भंडारो बदीन ज़िले जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, उन जी मुरीदानी हुई ऐं गीच चवंदी हुई, लाॾा चवंदी हुई करहियो भंडारे जी यादि में। त असांखे गीच बि मिले थो, यानी लोक शाइरी जी सिन्फ़। पोइ इन मां अॻिते हली सेरा बेरा सेरा ठहिया ऐं जेके आहिनि शयूं। हाणे हीअ टे वॾियूं सिन्फ़ूं लोक शाइरीअ जूं इब्तिदाई दौर जूं असांखे मिलनि थियूं, गिनान जी सूरत में, गाह जी सूरत में ऐं गीच जी सूरत में। अच्छा, हाणे सूमरनि जे दौर जी जेको पीर सदरुद्दीन शाह आहे उनखे सिंधी शाइरीअ जी जो बुनियादी पथर चऊं था। बुनियादी पथर बि सॾिजे थो, छाकाणि जो जीअं मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त इहे गिनान अॻिते हली इन्हनि गिनाननि मां काफ़ी ऐं वाई निकिती। ऐं तव्हां ॾिसंदो त क्लासिकल दौर जी तमामु वॾी सिन्फ़ काफ़ी ऐं वाई आहे।
ठीकु आहे। इन जे करे इनखे सिंधी शाइरीअ जी रवायत जो बुनियादी पथर बि चवनि था, कंहिंखे पीर सदरुद्दीन शाह खे। त इहो अव्हां जे ज़हन में बिल्कुलु क्लियर हुजणु खपे त सूमरनि जे दौर जी इब्तिदाई हैसियत छो आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त इन में ही 3 अहम सिन्फ़ूं असांखे शाइरीअ जूं मिलनि थियूं, गिनान, गाह ऐं गीच। अच्छा, हाणे जॾहिं सूमरनि जे दौर जी असां ॻाल्हि था कयूं त सूमरा छाकाणि त सिंधी हुआ, त सूमरनि जे दौर में इब्तिदाई तौर ते अरबी जेका आहे उहा ॿोली हुई, सरकारी ॿोली हुई। पोइ अॻिते हली सूमरनि जे दौर में सिंधी ॿोलीअ जी वाध वेझ थी। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त सूमरा पंहिंजा देसी हुआ, सिंधी हुआ, त इन जे करे हू ॻाल्हाईंदा बि सिंधी हुआ ऐं उन्हनि सिंधीअ जी ॿोलीअ जी तरवीज कई, यानी सिंधी ॿोलीअ जी जेका ओसर थी उहा असांखे सूमरनि जे दौर में नज़र अचे थी। क्लासिकल अदब जो जेको बुनियादु आहे उहो बि असांखे सूमरनि जे दौर में पवंदे नज़र अचे थो, जीअं मूं तव्हांखे ॻाल्हि कई। अहिड़े तरीक़े सां हिन दौर जी अहमियत बुनियादी इन जे करे बि आहे जो हिन दौर में जेके लोक दास्तान ॻाया विया उहे लोक दास्तान अॻिते हली सिंधी क्लासिकल अदब जो इंतिहाई शाहकार नमूनो बणिया। मिसाल जे तौर ते शाह साईंअ जूं जेके सूरमियूं आहिनि उन्हनि 7 सूरमियुनि मां सवाइ नूरी जाम तमाचीअ वारे किसे जे बाक़ी 6 किसा जेके आहिनि उहे सूमरनि जे दौर सां तालुक़ु रखनि था। ऐं तव्हांजे इल्म में इहा ॻाल्हि हूंदी त सूरठ राय ॾियाज जो किसो हुजे, लीला चनेसर जो किसो हुजे, उमर मारवीअ जो किसो हुजे, ससी पुनू जो किसो हुजे या मोरडे मीर बहर जो किसो हुजे, इन ते शाह साईं बाक़ाइदा सुर चया आहिनि। ससीअ ते शाह साहब 5 सुर चया आहिनि, मोरडे मीर बहर ते घातू सुर चयो अथई, ऐं अहिड़े तरीक़े सां सूरठ राय ॾियाज, सुहिणी, इन्हनि ते बि सुर आया आहिनि। ऐं कामोद सुर तव्हांखे ख़बर आहे त नूरी जाम तमाचे ते आहे, जेको पोइ वरी समन जे दौर जो वॾो दास्तान आहे। पर 6 जेके क्लासिक दास्तान आहिनि, प्रेम कथाऊं आहिनि, उहे उन्हनि जो तालुक़ु सूमरनि जे दौर सां आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त क्लासिकल शाइरनि इन्हनि 6 दास्ताननि खे ज़बरदस्त नमूने सां ॻायो आहे ऐं तसवुफ़ खे ज़बरदस्त नमूने सां ॻायो आहे। इन जे करे हिन सूमरनि जे दौर खे बुनियादी दौर तसवुरु कयो वञे थो। अच्छा, हाणे ॿी जेका अहम ॻाल्हि आहे, दोदे चनेसर जी जेका जंग आहे उहा बि सिंधी अदब में अहम मज़ाहमती जाइ वलारे थी। तव्हां हिकु स्टूडेंट जी हैसियत सां इन ॻाल्हि खे ज़हन में रखो त दोदे चनेसर जो जेको रज़्मो आहे उनखे इंतिहाई ज़बरदस्त मज़ाहमती अहमियत हासिलु आहे। सिंधी अदब में मज़ाहमत जा जेके उञाण आहिनि असांखे शाइरीअ में, इहो ईअं सम्झो त सूमरनि जे दौर में असांखे मिलनि था। दोदे चनेसर जी जंग इहो हिकिड़ो वॾो रज़्मो आहे जंहिं ते अॻिते हली असां वटि न सिर्फ़ु क्लासिकल शाइरनि कयो आहे इन ते कमु, पर असां वटि जदीद शाइरनि बि दोदे सूमरे जी जंग खे ज़बरदस्त नमूने सां ॻायो आहे। दोदे खे हीरो करे पेश कयो वियो आहे, ज़ाहिर आहे उहो हीरो हो, ऐं चनेसर खे विलन करे पेश कयो वियो आहे, छो त उहो देशद्रोही हो या वतन दोस्त न हो। दोदो बहादुर हो, अड़बंग हो, जवान हो, विंझार हो। इन जे करे सिंध जे क्लासिकल शाइरनि ऐं जदीद शाइरनि दोदे खे सूरमो करे पेश कयो आहे। अच्छा, हाणे सूमरनि जे दौर जी जेके ॿियूं अहम ॻाल्हियूं उहे इहे आहिनि त हिन दौर में सिंधी ॿोलीअ तरक़ी कई। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त सूमरा सिंधी हुआ, त इन जे करे सिंधी दास्तान गोई, हीअ दास्ताननि जो दौरु आहे। हीअ वॾनि वॾनि जेके आहिनि दास्तान ऐं किसा, उन्हनि जो दौरु आहे ऐं इन्हनि किसनि मां अॻिते हली पोइ सिंधी अदब तरक़ी कई। हाणे ॿी एपिसोड में असां जॾहिं ॻाल्हि कंदासीं त सूमरनि जे दौर जे अदबी हवाले सां ॻाल्हि ॿोल त असां करे वरिती, पर इन खां पोइ जेको समन जो दौरु आहे उन जी मुख्य हासिलात कहिड़ी आहे, इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अच्छा, हाणे जीअं त हीउ जेको सूमरनि जो दौरु आहे उहो भटनि ऐं भाननि जो दौरु आहे, चाणनि जो दौरु आहे, त इन जे करे इन दौर जी पंहिंजी हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे। भागो भान इब्तिदाई दौर जो ज़बरदस्त शाइर आहे, जंहिं जूं गाहूं मशहूरु आहिनि, जंहिंजो रज़्मो मशहूरु आहे। मां तव्हांखे सिर्फ़ु हिंट ॾियां थो, अव्हां सूमरनि जे दौर खे कंप्लीटली पढ़ी वञो, उनजो जेको सियासी पस मंज़र आहे उनखे बि ज़हन में रखो, ऐं उनजो जेको अदबी हासिलात आहे उन दौर जी उनखे बि ज़रूरु तव्हां पढ़ी वञो, त जीअं तव्हांजे लाइ ईंदड़ वक़्त में इंटरव्यू दौरान आसानी पैदा थिए। छो त तव्हां इन दौर ते डेमो बि ॾेई सघो था, इन दौर ते अव्हां खां सवाल बि थी सघनि था, इन दौर ते तव्हां खां वज़ाहतूं बि घुरी सघनि था। अच्छा, हाणे तव्हांजी सहूलियत लाइ कुझु शयुनि खे वरी वरजायूं था। सूमरनि जे दौर में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त
अरबी ॿोली जेका आहे सरकारी ऐं तालीमी ॿोली हुई ऐं फ़ारसी बाद में थी। सूमरनि जे दौर में जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त सूमरा छाकाणि त देसी हुक्मरान हुआ त इन जे करे सिंधी ॿोलीअ जी वाध वेझ बि थी। सूमरनि जे दौर खे बुनियादी दौरु इन जे करे चऊं था जो इब्तिदाई जेके शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि, गाह, गिनान ऐं गीच, इन्हनि अॻिते हली इर्तिका करे गाह मां बेत निकिता ऐं पोइ गिनान मां असांखे काफ़ी ऐं वाईअ जूं शकिलियूं मिलियूं। जीअं मां हिकु भेरो वरी तव्हांखे सम्झाईंदो हलां त हिन दौर में इब्तिदाई जेके अवाइली शाइर आहिनि उन में असांखे भागोभान ऐं सुमंग चारण मिलनि था पिया। भागोभान जंहिं रज़्मो लिखियो दोदे चनेसर जी जंग, जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त 1313 में दोदे सूमरे जी ऐं चनेसर जी जंग लॻी त उन ते हिकिड़ो ज़बरदस्त रज़्मा मौजूदु आहिनि, गाह मौजूदु आहिनि, वाक़ियाती बेत मौजूदु आहिनि। ऐं सुमंग चारण जेको आहे उहो असांखे जाम लाखे जो दरबारी शाइर मिले थो हिन दौर में। ऐं गिनाननि जी सूरत में असांखे पीर सदरुद्दीन शाह मिले थो, पीर नूरुद्दीन, पीर शमसुद्दीन मिलनि था। अच्छा, हाणे ही उहो दौरु आहे सूमरनि जो जंहिंमें असांखे जेके 6 सखी ॾातार आहिनि, जंहिंमें ॼाम लाखो आहे, विक्यो ॾातार आहे, हणमंत थंधाणी आहे ऐं कुझु ॿिया आहिनि जेके तव्हां उनखे डिटेल में पढ़ी वठिजो। उन्हनि जो तालुक़ु 6 सखी ॾातारनि जो तालुक़ु हिन दौर सां आहे। जखरो ओढाणो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां इहे जेके सखी ॾातार आहिनि जेके कुझु समन जे दौर में उभरिया, कुझु सूमरनि जे दौर में मौजूदु आहे। इन सां गॾोगॾु जेका अहम ॻाल्हि सूमरनि जे दौर में आहे उहा इहा आहे त हीउ दौरु जेको आहे उन दौर में सिंधी ॿोलीअ जी वाध वेझ थी। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सिंधी जेके आहिनि उहे सूमरा हुक्मरान सिंधी हुआ त इन जे करे उन्हनि सिंधी ॿोलीअ जी वाध वेझ थी। पोइ अॻिते हली समा दौर में सिंधी ॿोलीअ खे अञा वधीक हथी मिली, पर छाकाणि त समा दौर में वरी सिंध जी जेका सरकारी ॿोली हुई, तालीमी ॿोली हुई, उहा फ़ारसी बणी। सूमरनि जे दौर में फ़ारसी बणी पर पोइ देरि सां बणी। पहिरियां अरबी ॿोली हुई, छाकाणि त अरबनि खां सूमरनि हुकूमत वरिती त इन्फ्लुएंस अरबी ॿोलीअ जो काफ़ी अर्से ताईं सूमरनि जे दौर में रहियो। अच्छा, इन सां गॾोगॾु जेका ॿी अहम ॻाल्हि जेका मूं तव्हां सां अॻु में बि शेयर कई त बुनियादी दौरु आहे सूमरनि जो, हीअ जेके गिनान आहिनि इन्हनि मां काफ़ी इहे निकिता त गिनाननि में जेको तसव्वुफ़ जो एलिमेंट आहे उनखे अॻिते हली पोइ काज़ी कादर में खयों, पोइ अॻिते हली क्लासिकल दौर जे ॿियनि शाइरनि में खयों ऐं शाह साईं इन गिनाननि मां जेको तसव्वुफ़ जो एलिमेंट आहे उन मंझां उनजो कोर थाट खयों ऐं उन जे लाइ सुर कापायती शाह साईं लिखियो। सो ही बुनियादी ॻाल्हियूं सूमरनि जे दौर जूं आहिनि। उमेदु आहे त अव्हां जे कम जूं ॻाल्हियूं आहिनि। यकीननि सूमरनि जे दौर जा जेके सियासी पहलू आहिनि उहे तव्हांखे पढ़णा पवंदा, रेफरेंस बुक्स तव्हांखे ॻोल्हणा पवंदा, छाकाणि त इंटरव्यू में सूमरनि जे दौर जो न सिर्फ़ु अदबी ॻाल्हि ॿोल थी सघे थी पर उनजे सियासी पहलुनि ते बि ॻाल्हि ॿोल थी सघे थी ऐं उन ते तव्हांखे मुख़्तलिफ़ रेफरेंस बुक्स पढ़णा पवंदा, छाकाणि त असां वटि टाइम घटि आहे। इन जे करे असां कोशिशि कंदासीं त स्पेसिफिक अदबी मामलनि ते ॻाल्हि ॿोल कयूं त जीअं तव्हांजी रहनुमाई थी सघे। अच्छा, सूमरनि जे दौर जी हिकु जेका अहम ॻाल्हि आहे जेका तव्हां सां शेयर करणु ज़रूरी आहे उहा इहा आहे त सिंधीअ जी पहिरीं जेका लिपि आहे उनजो वजूद बि असांखे सूमरनि जे दौर में मिले थो। याने जेको 40 अखरी इजाद कई वई पीर सदरुद्दीन पारां, जंहिं गिनान लिखिया, गिनाननि लाइ हुनखे 40 अखरी तरतीब ॾियणी पई, जोड़नी पई। उन 40 अखरीअ खे ख्वाजकी सिंधी बि चवनि था ऐं 40 अखरी बि चवनि था ऐं ख्वाजकी सिंधी ऐं 40 अखरी ॻाल्हि साॻी आहे। हीअ इनखे पहिरीं सिंधी लिपीअ जी हैसियत हासिलु आहे ऐं इहो बि तव्हां ज़हनशीन करे छॾियो। पोइ अॻिते हली लिपियुनि ते बि ॻाल्हाईंदासीं त ख्वाजकी सिंधीअ खां पोइ वरी ॿियूं कहिड़ियूं लिपियूं आयूं ऐं पोइ लेटेस्ट दौर जी सूरत खती ते बि ॻाल्हाईंदासीं। पर इब्तिदाई तौर ते तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त पहिरीं सिंधी लिपि जेका आहे ख्वाजकी सिंधी चऊं था उनखे, ऐं उनखे असां 40 अखरी बि चवां। सो उमेदु आहे तव्हांखे सूमरनि जे दौर जे इब्तिदाई पस मंज़र जे हवाले सां, अदबी पस मंज़र जे हवाले सां असां जूं ही इब्तिदाई ॻाल्हियूं वणियूं हूंदियूं ऐं तव्हांजे कम आयूं हूंदियूं। सो जेकॾहिं तव्हां असांजे वीडियोज़ खे पसंदि कयो था त यकीननि पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कयो। न सिर्फ़ु हिन चैनल खे सब्सक्राइब कयो पर बेल आइकन खे दॿायो त जीअं असांजूं जेके वीडियोज़ आहिनि, हीअ काराइतियूं वीडियोज़ आहिनि, तव्हां ताईं पहुची सघनि, उन्हनि जा नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघनि। अॼु जी ॻाल्हि में हेॾे ताईं एतिरो ई काफ़ी आहे। वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं कंहिं ॿिए मौज़ूअ सां। मोकिलाणी न आहे जेॾां पेर तेॾां ख़ैरु।